हिकु कागज़ जो टुकड़ो तुझी ज़िंदगी तब्दील करे सघे थो। हा दोस्त, मां सही थो चवां। हिकु कागज़ जो टुकड़ो तुझी ज़िंदगी तब्दील करे सघे थो। दोस्त, तूं पंहिंजो विजन ठाहे ऐं उन कागज़ ते लिखंदो रह। दोस्त, अमीर माण्हू जॾहिं बि अमीरी जी मंज़िल ते निकिरंदा आहिनि त हू हिकिड़ो विजन ठाहींदा आहिनि। हुननि जे ज़हन में हिकु कामयाबी जी चरयाप हूंदी आहे, जंहिंखे हू रोज़ पननि ते लिखंदा रहंदा आहिनि, जंहिंखे डेली इम्प्रूव कंदा रहंदा आहिनि। तुझी कामयाबी जो जेको बि मक़सदु आहे, तुझी कामयाबी जे लाइ जेको बि तुंहिंजो सफ़र आहे, तूं हर रोज़ उन पने ते लिखंदो रहो, उन कागज़ जे टुकड़े ते लिखंदो रहो ऐं उहो कागज़ जो टुकड़ो हिकिड़े ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी कीअं तब्दील कंदो, हिन वीडियो में मुकमल बयानु कयल आहे। दोस्तो, अगरि तव्हांखे अहिड़ियूं वीडियोज़ पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। दोस्तो, इहो फ़ैसिलो तव्हांजे लाइ बहितर फ़ैसिलो साबित थींदो, त लिहाज़ा हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्त, अमीर माण्हू हर रोज़ कागज़ जे टुकड़े ते पंहिंजो विजन लिखंदा रहंदा आहिनि ऐं हर रोज़ सुबुह जो उथण सां उन कागज़ खे ॾिसंदा आहिनि, छो जो दुनिया जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त इंसान जंहिं बि शइ खे हर रोज़ ॾिसे थो, हिकिड़े ॾींहुं इंसान खे उहा शइ ज़रूरु हासिल थी थिए। तव्हां बि पंहिंजो विजन ठाहियो, उन पने ते लिखो ऐं इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं दोस्त तुंहिंजी कामयाबी तोखे नुमाया नज़र ईंदी। मगर कागज़ जे टुकड़े ते पंहिंजो विजन लिख ऐं उन खे हर रोज़ ॾिस ऐं उन जे लाइ हर रोज़ महिनत कर, उन जे लाइ हर रोज़ जुस्तजू कर, उन जे लाइ हर रोज़ जिदोजहद कर। दोस्त, इंसान माज़ी नथो चेंज करे सघे, मगर मुस्तक़बिल ऐं हाल इंसान जे हथ में आहे। अगरि तूं अॼु बि चाहीं तूं पंहिंजो हाल तब्दील करे सघें थो। अगरि तूं अॼु बि चाहीं पंहिंजे रोशन मुस्तक़बिल जे लाइ तूं एतिरी महिनत करे सघें थो ऐं उन जो रिज़ल्ट तूं एतिरो जल्दी वठी सघें थो, तूं सोचे बि नथो सघीं। हा, इन कम में कॾहिं कॾहिं देरि बि लॻंदी आहे, इन कम में कॾहिं कॾहिं अरसा बि लॻी वेंदा आहिनि, मगर इंसान 20 चकर हाराइण खां पोइ बि इंसान जो जज़्बो उहो हुजणु घुरिजे, छो जो असां अमूमन इहो ई ॾिठो आहे त इंसान काई बि शइ कंदो आहे, उहो सिर्फ़ु 8, 10 या 20 दफ़ा करे वरी गिव अप करे वेंदो आहे, वरी उहा शइ छॾे वेंदो आहे। दोस्त, कामयाबी कॾहिं बि 1-2 दफ़ा हाराइण सां नाहे मिलंदी। कामयाब माण्हू हमेशा जे लाइ तयारु रहे, चाहे 100 दफ़ा मां नाकाम थियां, पर मुंहिंजी मंज़िल इहा आहे ऐं हिकिड़े ॾींहुं मूंखे इहा हासिल करे ई रहणी आहे। दोस्त, अगरि ईअं हुजे हा न त 1-2 दफ़ा करण सां इंसान कामयाब थी वञे हा, इंसान अमीर थी वञे हा, त अॼु दुनिया जा सिर्फ़ु 5% माण्हू अमीर न हुजनि हा। अॼु दुनिया जा 95% माण्हू ग़रीब आहिनि। अॼु दुनिया जा 95% माण्हू मिडिल क्लास आहिनि, जॾहिं त 5% माण्हू दुनिया जा अमीर आहिनि। दोस्त, इन 5% माण्हुनि में कामयाबी जी चरयाप हूंदी आहे, तॾहिं त वञी इहे 5% माण्हू दुनिया पूरी ते हुकूमत करनि था। उहा चरयाप जंहिंखे कुझु हासिल करणो हूंदो आहे, जंहिंखे कुझु करे ॾेखारिणो हूंदो आहे ऐं उन खां पोइ अॼु इहे इंसान दुनिया में अमीर तरीन इंसान आहिनि। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।